बहुत मुंहिंजूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं अणपूरियूं आहिनि, उहो अॻिते हली मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर हींअर घटी करदा लाश त हमरा जो माइटनि खे वठाए ॾियो न। हाणे तव्हां हलो पंहिंजे घर। चिमड़ खानदान साले खे बि वञी सम्झा, तव्हां न जेका थॾ खोटे आया आहियो, मूंखे हुनजे बारे में बि सोचणो पवंदो त हुनखे कीअं पूछे। मूं शाह मुराद ॾे माण्हू मोकिले छॾियो आहे। खान बहादुर जे चवण मुताबिक़ खूनी कोट ते रातो के हमले में इन्हनि जो हिकु नौजवान मार छॾियो आहे। कॾहिं त कोट जा पहरेदार चवनि था त हिननि जो को बि माण्हू मोह न आहे। ॾाॾा तो एतिरो वक़्तु बिजार खान जो नमक खाधो है ऐं निभाई वरी दुश्मन सां वियो। अॼु मालिक सां वफ़ादारी कंदे इहो ॿुधाए त इन मामले जी हक़ीक़त छा आहे। अदा मल्हार मुंहिंजे करे मारियो वियो आहे। ॻोठ में मुंहिंजो हिकु अदा मल्हार तरफ़दार हुयो। शहरोज़ खां मुंहिंजी अकेली पनाह, हालांकि मूं वटि पंहिंजी ॻाल्हि साबित करण जो को दलील न आहे, पर मुंहिंजी दिलि इहा गवाही ॾिए थी। वधीक तूं पंहिंजे डिपार्टमेंट जी तरफ़ां जांच करे असल हक़ीक़त ताईं पहुचण जी कोशिशि कर।